सुबुह लॻ ॻोठ सूमट सोलंगी जे रवासियुनि गुलशेर सोलंगी, मोहम्मद अज़ीम, शमशेर अली शेर, दिलशेर, शौकत, नेमतुल्ला, साबिर सोलंगी ॿियनि मीडिया वारनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि दाहे ते ॿुधायो त असांजा वॾा गुज़िरियल 150 सालनि खां ॻोठ सूमट सोलंगी जा रहिवासी आहिनि। असांजे हिते 7वीं पीढ़ी हली रही आहे। वॾियुनि बरसातुनि दौरान असांजा घर घाट ढही पट थी विया, जेको हुकूमत सिंध तरफ़ां थियल सर्वे में असां ग़रीबनि जा घर मंज़ूर थिया आहिनि। असांजे घरनि जी मिल्कियत सखणी आहे, जेका मोरसी मिल्कियत आहे। असांजे ॻोठ जा शरपसंद आज़म सोलंगी, मूसा सोलंगी, मौलवी ज़हूर सोलंगी, इनाम अली, इशाद अली सोलंगी ऐं ॿिया पैसे जे ज़ोर ते बिला जवाज़ असांजे हथियार खणी असांखे डोड़ाईंदा रहनि था ऐं पंहिंजे ॾाढ ते असांखे बच्चनि जो अचो ठाहिण बि नथा ॾियनि। ऐं सुबुह पुलिस खां असांजे हिकु ॼणे इमदाद सोलंगी खे पिणु बिला जवाज़ विहारियो अथनि, जो त इलाइक़े जे मौजूदनि पिणु असांजो हक़ ऐं फ़ैसिला ॾिना आहिनि। उन बावजूद बि पंहिंजी ॾाढ ऐं ज़ुल्म न पिया छॾनि। असां शरीफ़ मिसकिन पोरियत आहियूं। ॻोठाणनि IG सिंध, DIG सक्कर, SSP ख़ैरपुर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त ॻोठ जे पास शरपसंद जे ज़ुल्म जो नोटिस वठी असां मिसकिननि खे पंहिंजे बचनि लाइ घर ठाहे ॾिना वञनि। ॿी सूरत में मासूम बचनि ऐं औरतुनि समेत SSP ऑफिस ख़ैरपुर अॻियां धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।